नाज़िम मेहर भरसा ॻोठ पुराचो में अवामी तहरीक पारां तालीम बचायो सिंध बचायो जे उनवान हेठ सकाफ़ती अवामी मच कचेरी कोठाई वई। सिंध जे नाले वारे क़ौमी रागी सरमद अयाज़ पिण क़ौमी गीतन ते माहौल गरमाए छॾियो। इन हवाले सां पेश आहे अब्दुल्ला सुमरो जी हीअ रिपोर्ट। अवामी तहरीक पारां मेहर भरसा ॻोठ पुराचो में तालीम बचायो सिंध बचायो अवामी सकाफ़ती मच तकरीब कोठाई वई आहे। इन हवाले सां चओ त तकरीब में शिरकत कंदड़ अॻवान सादा आज अवामी तहरीक तरफा पुराचो ॻोठ में हिते मेहर लॻो हिकिड़ी बेहतर कचहरी घुराई वई आहे जंहिंजो मौज़ू आहे जेका तइलीम अवामी तहरीक सम्झे थी तइलीम जे हवाले सां जेको सूरत हाल आहे सिंध जी उहा इंतिहाई ॻणती जो बि सूरत हाल आहे। असांजा जेके पंहिंजा माण्हू आहिनि जेके जिन जा ॿार अनपढ़ियल आहिनि जेके ॿार स्कूलनि में नथा वञनि उन्हनि खे अची ॿुधायूं त बाबा अचो त पाण पंहिंजे स्कूल खोलाइण जे लाइ जिदोजहद करियूं जीअं हिते पोराचो में कयो जी तव्हांखे ख़बर आहे तीअं असां ॿियनि इलाइक़नि में बि जिते जिते स्कूल बंदि आहिनि उन लाइ जिदोजहद करियूं पंहिंजा ॿार स्कूल मोकिलियूं ऐं पाण तइलीम हासिल करियूं त जीअं पाण जेका तरक़ी आहे मुल्क जी तरक़ी आहे ऐं सॼी दुनिया जी जेका तरक़ी आहे उन में असांजा माण्हू अॻिते वधनि। अॼु ही अवामी तहरीक जे तरफ़ां असांजे हिकिड़े नंढे ॻोठ पोराचो में यूसी पोराचो में तालीम बचायो सिंध बचायो मच कचहरी जेकी रखी वई आहे उहा सकाफ़ती अवामी मच कचहरी आहे जंहिंमें सभई माण्हुनि शिरकत कई आहे। पंहिंजी जेकी तालीम आहे सिंध जी तालीम खे हथ वठी उनखे तबाह कयो वियो आहे। असीं सम्झूं था त सिंध जे स्कूलनि ते कब्ज़ा आहिनि, असीं सम्झूं था त सिंध जे स्कूल तबाह आहिनि ऐं सिंध में जेकी मयारी तालीम नथी ॾिनी वञे उस्तादनि जी तमामु घणी खोट आहे उहा भर्ती नथी लॻी आहे। तंहिंजे करे सिंध जी तालीम खे उजागर करण जे लाइ सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ हीअ असांजो हिकिड़ो नंढो प्रोग्राम हिते असां मुनक़द कयो आहे। मच कचहरी मुख़्तलिफ़ आहे, हीअ आम मच कचहरी न आहे। ही तालीम बचायो सिंध बचायो मच कचहरी आहे। अहिड़ा मच कचहरियूं इलाही थींदियूं आहिनि पर हिन जो रुख़ ॿियो आहे, इनकलाबी आहे, हिन जो क़दम इनकलाबी आहे, हिन जो इल्मु ऐं इन ते ज़ोर आहे। ऐं असां था चऊं त अहिड़े बुख बेरोज़गारी बदहाली ॾुकारी में अहिड़ा मच मचाइण अहिड़ी कचहरी करण इहा का घटि कान्हे। पोराचो तरफ़ां ये तालीम बचायो सिंध बचायो अवामी मच कचहरी जेका अवामी तहरीक पंहिंजे रिवायतुनि खे बरक़रार रखंदे हीअ अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करे ऐं हिकिड़ो नओं मैसेज पई ॾिए त असांजी जेका असांखां तालीम खसी वई आहे उन तालीम जे हवाले सां असीं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कयूं। हिकु पासे असीं रोडनि ते वञी एहतिजाज करियूं था, ॿिए पासे असीं अहिड़े क़िस्म जा सकाफ़ती प्रोग्राम करे पंहिंजी तालीम खे उजागर करण जे लाइ असीं मैदान ते अचूं था ऐं अवामी तहरीक पंहिंजी रिवायत खे बरक़रार रखंदे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करे पई। जो सिंध बचायो ऐं तालीम बचायो जे हवाले सां असां असांजी यूनिट आहे पोराचो हुन में दोस्तनि खे जस्ट शानदार प्रोग्राम रखियो आहे। हिन जो मक़सदु इहो आहे त तालीम बचाए तो हिन ते ॻोठा वारनि दोस्तनि ऑलरेडी अॻमी तइलीम जे हवाले सां काफ़ी कम कया आहिनि ऐं हिन यूनिट हिन ॻोठ जे लाइ स्कूल ते वॾी कोशिशि कई जंहिंमें 28 लख रुपए जो हिकिड़ो स्कूल आहे उहो पूरो थियो आहे ऐं हिननि जो शौर अची चुको आहे। कैमरामैन दरबान सोटा सां गॾु अब्दुल्ला सुमरो, टीवी न्यूज़ मेहर।